सूरतुल कहफ जी आयत नंबर 83 का तिलावत आई। अल्लाह तबारक व तआला मक्के जे मुशरिकन जे इन सवाल जो जवाब कुरान जे अंदर ॾियणु फरमायो। मक्के जे मुशरिकन सवाल कयो त साईं सिकंदर ज़ुल्करनैन जे बारे में अमां छा था ॼाणूं। अल्लाह पाक उन वाक़े खे हितां ज़िक्र करणु फरमायो। फरमाईं त वयसअलूनका अन ज़ुल्करनैन कुल सअतलू अलैकुम मिन्हु ज़िक्रा। अवां खां पुछंदा सिकंदर ज़ुल्करनैन जे बारे में, उन्हनि खे चओ असां क़रीब उन्हनि जो ज़िक्र तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। इन्ना मक्कन्ना लहू फिल अर्दि व आतीनाहु मिन कुल्लि शैइन सबबा। फरमाईंदा असां उनखे टिकायोसीं हिन ज़मीन में, व आतीनाहु मिन कुल्लि शैइन सबबा, हर क़िस्म जो सामान उनखे ॾिनोसीं। अल्लाह पाक जी मर्ज़ी आहे जेकॾहिं अल्लाह पाक पंहिंजे प्यारे बाने जे मथां का रहमत करे ऐं पंहिंजो को अल्लाह पाक उन जे मथां आसानी फरमाए, जंहिंजे करे अल्लाह पाक जेको आहे उनखे ताक़त ॾे काइनात जे मथां उहो सफ़र पियो करे। हता के चवंदा त सिकंदर ज़ुल्करनैन खे करनैन इन जे करे चइबो आहे जो हुन दुनिया जे हिन किनारे खां वठी करे हुन किनारे ताईं सॼी दुनिया जे मथां हुकूमत बि कई ऐं सॼी दुनिया खे पैदल जेको आहे सफ़र करे हुनखे तय बि कई। इहा अल्लाह तबारक व तआला उनखे कुदरत ऐं ताक़त अता फरमाई। पर इहा कुदरत ऐं ताक़त अल्लाह क़ुरान में बयान फरमाई। इन कुदरत ऐं ताक़त जो मिसाल ॾेई करे इंसान दुनिया जे अंदरि कंहिं इंसान जे लाइ अहिड़ी कुदरत ऐं ताक़त या अहिड़ा हुकुम साबित नथो करे सघे जेके हुकुम जेके आहिनि अल्लाह जे क़ुरान जे हुकुम सां टकराइजंदा हुजनि। जी अॼुकल्ह मिसाल हीअं था हलनि, चऊं त साईं सिकंदर ज़ुल्करनैन जॾहिं सॼी दुनिया जो बग़ैर नुबूवत जे सॼी दुनिया जो सैर कयो त असां वारो फिराउन नथो करे सघे। या उनखे अल्लाह पाक जेके आहिनि दुनिया जा सबब अता फरमाया त असां वारे बुज़ुर्ग खे न हूंदी। त अहिड़े क़िस्मनि जे मिसालनि ते अक़ीदो न ठहंदो। जेकॾहिं उनखे अल्लाह ॾिना बि हुजनि, पर जेकॾहिं शरीयत जे मुखालिफ़ जेकॾहिं को हुकुम कंदो त असां उनजे फॉलोइंग जा ताबेदार, असां उनजा ज़िम्मेदार कोन आहियूं। अल्लाह तबारक व तआला जहिड़ी तरह इंसान खे पंहिंजे हुकुमनि जो मुकल्लफ़ बणायो, अहिड़ी तरह इंसान खे पंहिंजे काइनात जे अंदरि शख़्सियतुनि जो बि मुकल्लफ़ बनायो, पर उन्हनि जा हुदूद ऐं कुयूद रखी। अबे अम्मा जो बि ताबेदारी करणी आहे, हुकुम मञणो आहे, पर उन जा हद ऐं कुयूद रखी। जेकॾहिं अबो अम्मा अल्लाह जी नाफ़रमानी सेखारे उनजो चवणु न वठिबो। अहिड़े नमूने सां उस्ताद जो अदब ऐं उनजो अख़लाक सेखारी। जहिड़े नमूने सां वाक़ियो थिए थो न त उन सिकंदर ज़ुल्करनैन जे वक़्त में हिकिड़ो शख़्स हुयो अरस्तू नाले, उनजो वज़ीर हुयो। ऐं अरस्तू जेको आहे इहो शागिर्द हुयो अफलातून जो। अफलातून जो शागिर्द हुयो। हिकु दफ़े उस्ताद शागिर्द ॿई जेके आहिनि वञनि पिया रस्ते में सफ़र कंदे, साम्हूं जेके आहिनि वॾो हिकिड़ो तलाउ अची वियो। त हाणे अरस्तू जेको आहे ज़िद कयो अफलातून खां, चई त पहिरियां मां जेको आहे क्रॉस कंदुसि। हालांकि अदब जेको अरस्तू जो मशहूरु हुयो त अफलातून जो वॾो जेको आहे बाअदब शागिर्द आहे, पर हुनजे बावजूदि उन ज़िद कयो त साईं पहिरियां जेको आहे इहो नालो मां क्रॉस कंदुसि। ठीकु हो, पहिरियां जेको अरस्तू उहो नालो क्रॉस कयो, उन खां बाद में अफलातून क्रॉस कयो। बाद में अफलातून उन खां सवाल कयो त तूं भला अदब में घटिताई अची वई आहे या को ॿियो को मसइलो आहे जो उस्ताद खां भला हिकिड़ो क़दम पहिरियां अॻिते वधी वई। त हुन अरस्तू जवाबु अहिड़ो सुहिणो ॾिनो जो ज़हन जी तख़्ती ते लिखण जहिड़ो जवाबु आहे। चई साईं मां शागिर्द आहियां तो अफलातून जो, जेकॾहिं मां बुॾी वियुमि त मूं जहिड़ा शागिर्द तूं अफलातून हज़ारे पैदा करे सघे थो। पर जेकॾहिं अफलातून बुॾी वियो त अरस्तू खे ताक़त न आहे जो अफलातून जहिड़ा नफ़र पैदा करे सघे। तंहिंजे करे मां इन ख़्याल सां त मतां इन नाले जे अंदरि या दरिया जे अंदरि का मूज़ी शइ हुजे या ॿुॾणी जी शइ हुजे त पहिरियां जेको आहे मां पंहिंजो रस्तो क्रॉस करे वञा ताकी उस्ताद जे लाइ ज़िंदगी जे बचाव जो हिकिड़ो सामान बणिजी वञे। त अहिड़े नमूने सां अल्लाह जेके अदब रखिया आहिनि, अख़लाक रखिया आहिनि, किरदार रखिया, पर हर कंहिंजो पंहिंजी पंहिंजी लिमिट ऐं पंहिंजा पंहिंजा हुदूद ऐं कुयूद आहिनि। त अहिड़ी तरह अल्लाह पाक जेका आहे सिकंदर ज़ुल्करनैन खे फरमाईंदो व आतीनाहु मिन कुल्लि शैइन सबबा फअतबअ सबबा। उन अल्लाह जे ॾिनल सबबनि खे इस्तेमाल करणु फरमायो। हत्ता इज़ा बलग़ मग़रिब अश-शम्सि वजदहा तग़रुबु फ़ी ऐनिन हमियतिन। हत्ता के सफ़र कंदे कंदे इन ओलह जे तरफ़ सिज जे लहण वारी जॻह ते वञी करे पहुतो। वजदहा तग़रुबु फ़ी ऐनिन हमियतिन। उते वञी करे ॾिठई त उते हिकिड़ो कारो चश्मो हुयो। उन कारे चश्मे जे अंदरि अल्लाह जे हुक्म सां इहो सिज लहे पियो। मुमकिन आहे उन खां बाद में लहंदो हुजे। सिज जी जेका आहे मुक़रर जॻह त अल्लाह खे मालूम आहे, पर हीउ ॼण त उन जॻह ते वञी करे वेझो पहुतो जिते सिज लहण जे वक़्त में ॻाढ़ो थी पवंदो आहे। उन वक़्त में उनजी उहा रोशनी न हूंदी जो इंसान खे तप सां साड़े छॾे। सो ही वेझो पहुतो उन जॻह ते जिते ॾिठई त सिज जेको आहे लहे पियो। फरमाईंदा कुल्ना या ज़ुल्करनैन इम्मा अन तुअज़्ज़िब व इम्मा अन तत्तख़िज़ फ़ीहिम हुस्ना। फरमाईंदा असां चयोसीं ए ज़ुल्करनैन
तव्हां इन जॻह ते पहुतायो इम्मा अन तुअज़िब व इम्मा अन तत्तखिद फीहिम हुस्ना, चाहियो त तव्हां इन्हनि मां कंहिंखे सज़ा ॾियो। उते हिकिड़ी क़ौम हुई, उन क़ौम जे लाइ फरमाई असां उनखे इजाज़त ॾिनीसीं, चाहियो त उनखे सज़ा ॾेई छॾियो, चाहे त उन्हनि खे तव्हां आसानी जो मामिलो कनि। फरमायो हज़रत सिकंदर ज़ुल्करनैन फरमायो क़ाल अम्मा मन ज़लम फसौफ नुअज़िबुहु थुम्मा युरद्दु इला रब्बिही। फरमाई त शर्त बि आहिनि, हिकिड़ो शर्त इहो आहे काइनात जे अंदरि जेको बि ज़ुल्म कंदो असां उनखे ज़ुल्म जी सज़ा ज़रूरु ॾींदासीं, ऐं जेको नेकी कंदो उनखे नेकीअ जो बदिलो ज़रूरु मिलंदो। इहो अल्लाह जी काइनात जो कानून आहे। काइनात जे अंदरि जेको कुफर कंदो कुफर जी हालत में मरी वेंदो। हिकु दफ़े सुणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने जे अंदरि गुज़र पिया कनि, बुखारी शरीफ़ जे अंदरि अचे थो। फरमायो त साईं जन ॿुधण फरमायो, साईं जन जे कननि ते आवाज़ पियो त यहूदियुनि जे घर जूं औरतूं रोइंदियूं वेठियूं। पुछा कयूं त इहे औरतूं छो थियूं रोइनि वेठियूं? साईं इन्हनि जो मर्द जेको वफ़ात करे वियो। पाण फरमायूं त यहूदी हुजण जे करे तव्हांजो मर्द अज़ाब जे अंदरि सड़े थो पियो, तव्हांजे रोअण जो कंहिं क़िस्म जो फ़ाइदो कोन्हे। मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ जा अलम बरदार हुया। साईं जन जेका ॻाल्हि चिटी हुई अल्लाह वही जे ज़रिए सां बि अल्लाह जे पंहिंजे रसूल खे ॿुधाए सघे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ील क़ाल जो मुज़ाहिरो न करणु फरमायो। बाबा अल्लाह मालिक आहे, ठीकु आहे, असांजे साम्हूं त शिरक ते मरी वियो, कुफर ते मरी वियो, मुमकिन अल्लाह मालिक मदा बख़्शिश न, बल्कि फरमाए जो कुफर ते मरी वियो, कुफर ते मरण जे करे हमेशह जहन्नम जे अंदरि बणिजी वियो। वो खणी हिकिड़ो ज़ात ऐं शख़्स खे माण्हू टारगेट नथो बनाए सघे, छो त असांखे इहो इल्मु न आहे त आख़िर में हुनखे कलमो नसीब थियो या न थियो। बाक़ी इहा ॻाल्हि त कंफर्म आहे न, जेको कुफर जे अंदरि यहूदियत ते मरियो, जेको नसारियत ते मरियो, जेको हिंदूमत ते मरियो, या जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी ते मरियो, बदअक़ीदगी ते मरियो, इहो त हमेशह जहन्नम ई आहे। जेकर इन जे अंदरि पंहिंजी सिलारामी थो ॾेखारे थी, त क़ुर जो मुनकर आहे, इहो पाण ख़बर थी वञे। तंहिंजे करे अहिड़ी सिलारामी माण्हू न ॾेखारे जो सुकाइब जे हवाले सां इंसान चए बाबा असांखे कहिड़ी ख़बर आहे, अल्लाह खे ख़बर आहे, मुस्लमान ना मुस्लमान। अरे सिधो सो क़ुर जो मुनकर लॻो बीठो आहे, सिधो सो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो इनकार करे थो बीठो, ऐं उते जेको आहे तूं वरी पंहिंजी रहमदिली थो ॾेखारे। हाँ ठीकु आहे, हिकिड़े शख़्सियत जे एतिराम जे करे माण्हू हुनखे न चए थो बाबा तूं काफ़िर आहे, पर एतिरो त ज़रूरु चए थो जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो मुनकर आहे, क़ुर जो मुनकर आहे, काफ़िर आहे। इन हालत में इहो जन्म आहे। सो अॻिते जेको हिन किसे खे अल्लाह पाक जेको ज़िक्र करणु फरमायो, अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह साईं क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।